नाज़रीन, सिंध में सूफ़ जो लक़ब ॾींदड़ ॿेरनि जो फ़सुलु तैयार थी वियो। ॿेरनि मां जूस ऐं हक़ीक़ी दवाऊं पिणु तैयार कयूं वञनि थियूं। तैयार थियल ॿेर अक्सर करे ॿाहिरिनि मुल्कनि ॾांहुं एक्सपोर्ट कया वञनि था, पर सिंध हुकूमत जी सरपरस्ती न हुजण करे ॿेरनि जे हवाले सां को बि सेंटर क़ाइमु नाहे थियो। उन ई हवाले सां पेश आहे टंडोजाम मां अज़हर अली लोची जी हीअ रिपोर्ट। सिंध में नंढो सूफ़ जो लक़ब ॾींदड़ ॿेरनि जो फ़सुलु तैयार थी वियो आहे। ॿेरनि जो फ़सुलु तैयार थियण सां सवे नौजवान रोज़गार सां लॻी वञनि था। ॿेरनि जूं केतिरियूं ई जिन्सूं आहिनि, जंहिंमें अछड़ी, गोलो, लीमाई ऐं ॿियूं पिणु आहिनि। तैयार थियल ॿेर अक्सर करे ॿाहिरिनि मुल्कनि ॾांहुं एक्सपोर्ट कया वञनि था। ॿेर मां जूस, शराब वग़ैरह बि तैयार कयो वञे थो। ॿेरनि जी पटाई हारनि लाइ मुश्किल जो सबबु बणियल आहे, पर हारी पंहिंजे ॿारनि जो पेट पालण लाइ पोरियो कनि था। हैदराबाद ऐं खैरपुर ज़िले जा ॿेर मशहूरु आहिनि। आम तौर ते माण्हू ॿेर जी सुहिणी पैकिंग करे पंहिंजे अज़ीज़नि मिट माइटनि खे तोहफ़े तौरु ॾींदा आहिनि। ॿेर जे वण जी टारियुनि में कंडा तमामु घणा थींदा आहिनि, जेके तोते जी तूंब वांगुरु मुड़ियल थींदा आहिनि। ॿेर में कपिड़ो या का शइ अटके त उहा मुश्किल सां छॾाई सघिबी आहे, तंहिं करे ॿेर जी डिंगरी में फासी पवण वारी सलाह आम आहे। ॿेरनि मां लाख बि मिले थी, जेका काराइती थिए थी। सिंध हुकूमत जी सरपरस्ती न हुजण करे आबादकारनि खे तकलीफ़ूं पेश अचनि थियूं। उन हवाले सां हारिन आबादकारनि ऐं माहिरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ॿेरनि में तक़रीबन 3 जिन्सूं आहिनि। हिकिड़ी असां चवंदा आहियूं लीमाई, हिकिड़ी अछड़ी, ॿी कारड़ी आहे। फर्स्ट नंबर ते अछड़ी आहे, ॿिए नंबर ते जेका फर्स्ट नंबर ते लीमाई आहे, ॿिए नंबर ते अछड़ी आहे। ऐं जेका कारड़ी आहे त आगाड़ी लहंदी आहे, पर मंडी जे मार्केट जे हिसाब सां जेका उहा घटि लहंदी आहे। पोइ उनखे असां त कोशिशि हूंदी आहे त उनखे भाव मां ख़तमु करे ॾियूं। हितां त ख़ासि करे असां एक्सपोर्ट खणी वेंदा आहियूं, पोइ ईरान मोकिलनि था या अॻिते मोकिलनि था, या कुझु असां मर्दान मोकिलंदा आहियूं, पेशावर में मोकिलंदा आहियूं। ॿेर सिंध जी सौगात आहे। हीअ तमामु ज़बरदस्त फ्रूट आहे। इन मां पिकल्स ठहे थो, जूस वग़ैरह, ऐं उन खां अलावा यूनानी दवाऊं वग़ैरह बि ठहनि थियूं। ऐं हीअ हिकु वाहिद जेको आहे सो बाग़ आहे, जेको घटि पाणी ते बि थी सघे थो, वारियासी ॿनी में बि थी सघे थो, खारे पाणी ते बि थी सघे थो, घटि ख़र्च ते सुठी आमदनी जेका आहे सा हिन मां मिली सघिजे थी। मक़ामी मंडियुनि में बि हिन जी डिमांड आहे। उन खां अलावा ॿाहिरि बि ईरान, इराक, शाम, इन्हनि मुल्कनि में तमामु घणो जेको आहे सो उनजी डिमांड आहे। हितां वञे पियो एक्सपोर्टर जेके आहिनि, हितां मक़ामी मंडियुनि मां ऐं बाग़नि मां ख़रीद करे एक्सपोर्टर ॿाहिरि मोकिले थो हिनखे। असांखे उमेदु आहे त सिंध गवर्नमेंट हिन ते तवजो ॾे। रिसर्च में जुजुब सेक्शन बि आहे, हिन ते वैराइटियुनि ते कमु थिए ऐं हिन ते बीमारियुनि ते तदारुक आणिजो। सुबुह साण जेको असां घरां निकिरूं था त अचूं था सीउ में, माक जो बि हिसाबु किताबु थिए थो ऐं कंडनि जी बि तकलीफ़ थिए थी, तमामु घणा कंडा लॻनि था। ऐं फी माण्हू जेको आहे सो केॾी बि कोशिशि करे त माना तक़रीबन 3-4 कटा पटे थो वञे। कमु ॾुखियो आहे, पर करिणो थो पए, छो जो मज़ूर आहियूं। मज़ूर लाइ त का शइ ॾुखी कोन हूंदी, असां हिन सां ठहिया पिया आहियूं। असांजे 2 जिन्सूं पोकियल आहिनि, हू अदरवाइज़ जिन्सूं 3 का 4 आहिनि, मथे उन जूं घटि कोन हूंदियूं। पर जेके असांजा कारड़ी आहे, अछड़ी आहे ऐं गोलो आहे, प्लस में खीरोल ॿेर आहे, सिंधी ॿेर सफ़ा सन्हड़ो थींदो। 4 हूंदी गीली जिन्स, उहा असांखे ख़तमु थी वई आहे। असीं मर्दान मोकिलींदा आहियूं, प्लस ॿियो इराक, ईरान, पर उहो असांजे टाला ईंदा आहिनि त कमु थींदो आहे। जीअं बॉर्डर खुलियलु आहे, जीअं बॉर्डर बंदि आहे त पोइ कमु बंदि आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते सिंध जी ज़राअत सां वाबस्ता रहे ऐं ॿेरनि जे फ़सुल जे हवाले सां सेंटर क़ाइमु करे त जिते ॿेरनि जे नयूं जिन्सूं पिणु मुतारिफ़ करायूं वञनि। कैमरामैन गुलाम मुर्तज़ा मंगसी सां गॾु अज़हर लोची, आवाज़ टीवी न्यूज़।